अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जी नेक्स्ट एपिसोड में तव्हां ॾिसंदो त हाणे सोडल खे शाहनवाज़ ख़ान इस्तेमालु कंदो ऐं शाहनवाज़ ख़ान सोडल जे पीउ खे छॾाए ॾींदो ऐं सोडल जो एतबार खणी करे सोडल खां वॾा वॾा कम वठंदो। ऐं वरी ॾिसजो तव्हां राज़नि वारनि खे बि हू इस्तेमालु त उहे कंदो रहंदो आहे शाहनवाज़ ख़ान। ऐं जेको आहे शाहनवाज़ ख़ान जेका गेम खेॾी आहे तोतनि वारी अली ख़ान वारी, इहा ॾिसजो तव्हां मंसूर ख़ान जे ॻल पइजी वेंदी। छो त तोतनि वारनि खे राज़नि वारा बि ॾिसी आया हुया त हू मंसूर ख़ान जी तरफ़ वञी रहिया हुया। अहिड़े हिसाब सां उन्हनि खे पक पइजी वई आहे राज़नि वारनि खे त अली ख़ान इन्हनि वटि आहे। इहो मंसूर ख़ान जे चवण ते इन्हनि अली ख़ान खे अगवा कयो आहे। सॼी गेम इन जी आहे। तमामु जल्द मुराद खे बि शक पूरो पइजी वेंदो। अहिड़े हिसाब सां जेको आहे तोतल जेको आहे इहो गेम खेॾे 10 लख वठी निकिरी वेंदो ऐं मंसूर ख़ान फासी वेंदो। मंसूर ख़ान जा जेका सॼण आहिनि उहे वरी मंसूर ख़ान जे ख़िलाफ़ु थी वेंदा। इहो अली ख़ान ई गवाही ॾींदो मुराद जे अॻियां, इहे मंसूर ख़ान जा माण्हू हुया जन मूंखे अगवा कयो ऐं वरी उन वटि मूंखे छॾे या पैसा वठी करे बहानो कयूं, ॿधल आहिनि उन सां। अहिड़े हिसाब सां ई गेम खेॾी वेंदी ऐं शाहनवाज़ ख़ान वक़्ती तौरु कामयाबु थी वेंदो ऐं सोडल खे बि इस्तेमालु कंदो।